रुअण सां रीझन रातो ॾींहुं रुआं, लाड़े लुड़क अखियुनि पेरें हूंद पवां, धरतीअ सभु धुआं लुड़कनि साण लतीफ़ चए। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन था थिए दुनिया जे कुंड कुड़िछ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 11 नवंबर 2021 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्ग किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जो मुर्कूं मेरियूं न थियनि। शाल जिते हुजो, जग में वसंदा रहो, आबाद रहो ऐं धरती लाइ जा खोड़ींदा रहो। साईं मुंहिंजा ज़िंदगी ते को बि भरवसो न आहे, जेको वजूद बि आयो आहे उनखे आख़िर हलियो वञिणो आहे। इन जे करे ई मुर्शिद लतीफ़ फरमायो हो त फ़ानी ॾे फ़ानी दुनिया दम न हिकिड़ो। हीअ दुनिया जॻह हिकिड़े दम मिसल बि न आहे, पर उन में माण्हू जो किरदारु एॾो त अमूल आहे जो उहो कॾहिं बि फना नथो थिए। माण्हू पाण पलाणे वञे थो, माण्हू पाण विछोड़े जो वरलाप ॾेई हमेशह लाइ हलियो वञे थो, पर माण्हू जो लिखिणो किरदारु रहिजी थो वञे। उहो शहर जंहिंखे पाण सभई जामशोरे जे नाले सां सुञाणूं था, जेको अॼु नावलनि कहाणियुनि ऐं शाइरी जो हवालो आहे, उनजी मिठी ओढे नेठि नाम्यारो कहाणीकार लेखक शौकत हुसैन शोरो बि हमेशह लाइ आरामी थी वियो। हिंद ऐं सिंध जे बहितरीन लतीफ़ शनास लेखक अदीब कहाणीकार ऐं सिंध हालाजी जामशोरे जे अॻूणे डायरेक्टर शौकत हुसैन शोरो जो मढ़ कराची खां जामशोरो संस रिहाइशगाह सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी में आंदो वियो, जंहिं बाद संस जनाज़े निमाज़ कुबा मस्जिद में अदा करण खां पोइ सिंध यूनिवर्सिटी जे कब्रिस्तान में मिटी माउ हवाले कयो वियो। जनाज़े में डॉक्टर बीखाराम, नसीर मिर्ज़ा, काज़ी ख़ादिम, सलीम मेमण, नियाज़ पहवर, नाज़ सहतो, अज़हार काज़ी, हाफ़िज़ अहमद इंढड़, अनवर सागर कांदड़े, ग़ुलाम क़दर सहारण, राशिद मेमण, डॉक्टर मोहम्मद अली माझी, ज़ुल्फ़कार कुरैशी, डॉक्टर महमूद मुग़ल, इसाक़ समेजे, शाह मुराद चांटी, प्रोफेसर मुर्तज़ा धारजे, प्रोफेसर भाई ख़ान शर, मियाँ ख़ान मीराणी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ॾात धणियुनि चयो त शौकत हुसैन शोरे जो लाॾाणो सिंधी क़ौम जो हिकु वॾो नुक़सानु आहे। सिंध अज़ीम ॾाहे दानिश्वर ऐं कहाणीकार खां महरूम थी वई आहे। शौकत हुसैन शोरो जहिड़ा अज़ीम क़ाबिल ऐं शफ़ीक़ इंसान सदियुनि में जनम वठंदा आहिनि। शौकत हुसैन शोरो जे अणमुदाए ते विछोड़े ते नाम्यारी शाइरा रूबीना आबड़ो लिखे थी, अलविदा। कहाणी शौकत शोरो हुई ऐं शौकत शोरो कहाणी हो। अॼु शौकत शोरे जूं कहाणियूं लिखजण जो, संस शफ़ाफ़ ऐनक पाइजण जो ऐं संस कलम आङिरियुनि में खॼण जो इंतज़ारु करे रहियो आहे, पर हू पंहिंजनि किरदारनि जा बूट लाइ क़बर जी अख में सुम्ही रहियो आहे ऐं संस कहाणी जो थक क़ब्रिस्तान में तनहा बीठो आहे। हूअ जेको पंहिंजी कहाणी जो किरदारु बणिजी पैराग्राफनि में भटकंदो रहंदो हो ऐं पोइ काई ट्रेजिडी बणिजी कहाणी मां निकिरी ईंदो हो ऐं पढ़ंदड़ सां गॾु सोफ़ा ते अची वेही रहंदो हो, उहो शौकत शोरो अॼु सिंधी कहाणी जी कुर्सी ख़ाली करे हलियो वियो। ॾुख जे रस्तनि ते हलंदे हलंदे अॼु संस चहिरे जे आसमान मां अखियुनि जा तारा हमेशह जे लाइ उझामी विया ऐं संस बदन जो पखी दोस्तनि जे कुल्हनि ते उॾामी क़बर जी अबदी आख़िरे ताईं पहुची चुको। आसमान ते सिज हूंदे बि धरती ऊंदाही थी लॻे
ऐं असीं सिंधी कहाणी जा लुड़क पंहिंजे अखियुनि मां रोंदा रहिजी विया आहियूं। सिंध जहिड़े हसीन कहाणीकार जे विछोड़े ते मुंहिंजा नज़म सोग जो ऐलान कनि था। ख़ूबसूरत लेखक, कहाणीकार ऐं नावल नवीस कलीम बुट लिखे थो। जाम शोरे में रहंदे मूंखे वॾे में वॾो फ़ाइदो इहो थियो आहे त हिते सिंधी चोटी जे लेखकनि जहिड़ो कर अब्दुल कादर जुणेजो, ख़ान मोहम्मद पंवर, शौकत हुसैन शोरो, महमूद मुग़ल, आगा रफ़ीक़ ऐं अहिड़नि ॿियनि केतिरनि वॾनि लेखकनि सां न रुॻो मुलाक़ातूं रहियूं पर कचहरियूं बि थींदियूं रहियूं। उन्हनि मां वरी शौकत साहिब ऐं कादर जुणेजे साहिब सां वध खां वधि मुलाक़ातूं थियूं। शौकत शोरे सां वधीक मुलाक़ातूं उन करे बि थींदियूं रहियूं जो मूं साईं खे पंहिंजा ॿ नावल बि ॾेखारिया जिन जे हवाले सां शौकत साहिब भरपूर सलाहूं ॾींदा रहंदा हुआ। ईअं ई साईं सां 6-8 महीना अॻु हिकु मुलाक़ात थी। मां ऐं प्यारो दोस्त अख़्तर हफ़ीज़ शौकत साहिब खे पंहिंजा ताज़ा छपियल नावल जोथोपिया ऐं कोविड-19 ॾियणु वियासीं। चांहि पींदे मूं शौकत साहिब खां पुछियो, सर अॼुकल्ह छा पिया लिखो? मुंहिंजो सुवालु ॿुधी शौकत साहिब मुरकणु लॻो ऐं उन नफ़ीस मुर्क सां जवाबु ॾिनाई, यार अॼुकल्ह रुॻो मुहाग पियो लिखां, लॻे थो हाणे मुहागी लेखक थी विया आहियूं। उहो जवाबु ॿुधी असीं वॾे वाक़े खिलणु लॻासीं ऐं मूं साईं खे चयो, सर पोइ मुहाग लिखणु ज़रूरी आहिनि छा? उन ते हुन जवाबु ॾिनो, यार दोस्त किताब ॾियो वञनि ऐं मां कंहिंखे बि नथो करे सघां। कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त मुहाग न लिखिजे, पर वरी बि दोस्त वरी आस खणी ईंदा आहिनि ऐं मां खेनि जवाबु ॾेई न सघंदो आहियां। उहो ॿुधी मूंखे अंदाज़ो थियो त शौकत साहिब वॾी दिलि जा माण्हू आहिनि या आम लफ़्ज़नि में हूअ केॾा वॾा माण्हू आहिनि। भला वॾे माण्हू जी उन खां वधीक बि कहिड़ी निशानी हूंदी त हू हर वक़्तु ॿिनि जे कमु ईंदो रहे। शौकत साहिब न रुॻो मुहाग लिखी ॾींदा हुआ पर नौजवाननि खे हिमथाईंदा बि हुआ। मूंखे उन ॻाल्हि जी ख़ुशी बि आहे त मां गुज़िरियल 30 सालनि खां शौकत साहिब वारनि जो पाड़ेसरी रहियो आहियां, पर मूंसां संदन शफ़क़त ऐं मुहबत जी सुध ताज़ो ई कुझु महीना अॻु पई जॾहिं मुंहिंजे हिकु वाक़ुफ़कार खे संस एमफिल जे तहक़ीक़ी मक़ाले लाइ विरहाङे ते लिखियल सिंधी कहाणी जो किताब थिए खपियो। उन शौकत साहिब सां राब्तो कयो त खेसि शौकत साहिब ऐं मुरलीधर जेटली जो एडिट कयल किताब सरहद जे आर पार सिंधी कहाणी में विरहाङे जो दर्द जी ज़रूरत आहे। त शौकत साहिब चयो त मूं वटि उनजी हिकिड़ी कापी आहे ऐं मां नथो ॾेई सघां त उन दोस्त साईं सां मुंहिंजो ज़िक्र कयो। उन हवाले सां शौकत साहिब जो जवाबु ॿुधी मूंखे बि हैरानी थी। साईं जवाब में चयो, मां कलीम खे इहो किताबु ॾेई सघां थो। मूंखे उन दोस्त जी ॻाल्हि आई। जॾहिं उन शौकत साहिब जो उहो जुमिलो ॿुधायो त ॾाढी ख़ुशी थी ऐं अहसासु थियमि त शोरो साहिब मूंसां केतिरो न प्यारु करे थो। मूं साईं खां किताबु वरितो ऐं शाम ताईं फ़ोटो कापी कराए वापसि ॾियण जो चयो त साईं मूंखे मुरकी चयो, हाणे तकड़ि न आहे, किताबु तो वटि महफ़ूज़ हूंदो। अहिड़ी रीति हिकु ॿी कचहरी जेका पिणु शौकत साहिब जे घर ते थी हुई, उन में हुननि मूंखे चयो, हाणे कोशिशि करे को थुल्हो मतारो नावल लिख। मूं हाकार कंदे साईं खे चयो, सर हिकु नावल अव्हांखे बि लिखणु घुरिजे। जंहिंजे जवाब में हुन चयो, यार हाणे सिहत साथ नथी ॾे, नावल न लिखी सघिबो। ईअं शौकत साहिब सां जेतिरियूं बि मुलाक़ातूं रहियूं उन्हनि में का हिकिड़ी बि अहिड़ी न हुई जंहिंमें नावल ऐं कहाणी जो ज़िक्र न थियो हुजे। शौकत साहिब मुश्ताक शोरो मुनीर अहमद माणक ऐं मदद अली सिंधी सां गॾु उहो कहाणीकार आहे जंहिं जदीद जे लाड़े खे पंहिंजा ई कहाणियूं लिखियूं। जेकॾहिं शौकत जे कहाणी ते नज़र विझिजे थी जेके मुख़्तलिफ़ रिसालनि सां गॾु संदन 4 किताबनि में पढ़ण लाइ मिलनि थियूं ऐं चूंड कहाणियूं अंग्रेज़ी में बि तर्जुमो थियूं आहिनि, उन में 2 मुख्य धाराऊं मिलनि थियूं। तरक़ी पसंदी जंहिंमें हक़ीक़त निगारी ऐं समाजी हक़ीक़त निगारी। क़ौम परस्ती ऐं जदीदियत उन्हनि कहाणियुनि खे पढ़ंदे इहो बि लॻे थो त लिखण जे हवाले सां शौकत जे लिखण ते मुख़्तलिफ़ दौरनि में समाजी ऐं सियासी सूरतहाल जो गहरो असरु रहियो आहे, जंहिंजो ज़िक्र हुननि पाण किताब राह जो रंग जे अंग्रेज़ी तर्जुमे में कयो आहे। 1950 वारे ॾहाके दौरान सिंध में तरक़ी पसंद अदब जो उरूज हो। मूं सिंधी ऐं उर्दू में उन क़िस्म जो अदब ॾाढो पढ़ियो ऐं जॾहिं मूं पाण कहाणियूं लिखणु शुरू कयूं त मुंहिंजे शुरूआती कहाणी जो हीरो
हारी या को मिसकिन हूंदो हो, जॾहिं त वॾेरो या सरदार वरी विलन हूंदो हो। 60 वारे ॾहाके में वरी सिंध क़ौम परस्ती जी हिकु लहर उभरी जेका अदब ते पिणु असरअंदाज़ थी ऐं अहिड़ो अदब सर्जणु शुरू थियो जंहिंमें क़ौमी जज़्बे खे उभारण जी कोशिशि कई थी वई। उन दौरान सिंध में वन यूनिट ख़िलाफ़ तहरीक शुरू थी वई, जंहिंमें असां अदीबनि में भरपूर हिसो वरितो ऐं जॾहिं रात जो 12 लॻी वन यूनिट ख़तमु करण जो ऐलान थियो त असां मशहूरु शाइर इमदाद हुसैनी जी अॻुवाणी में ओलह कैंपस वटि सिंध धरती खे अक़ीदत में सजदो कयो। उन दौरान मूं तबक़ाती हवाले सां लिखण बदिरां सिंध ख़िलाफ़ थींदड़ ॾाढ ऐं जबर ते लिखियो। अहिड़ी रीति 70 वारे ॾहाके में मुल्क बद थी वियो ऐं मुल्की सियासत ऐं मुआशात इंतशार जे वर चढ़ी वई। उन जो वॾे में वॾो असरु उन दौर जे नौजवाननि ते पियो। उन्हनि नौजवाननि मां असीं बि हुआसीं। बुख, बेरोज़गारी ऐं बदअमनी जे करे नौजवाननि में फ्रस्ट्रेशन वधणु लॻी। ईअं बि 70 वारो ॾहाको समूरी दुनिया में इंतशार जो ॾहाको हो। दुनिया नवनि ख़्यालनि ऐं नज़रनि जी ॻोल्हा में लॻी वई। उन ॾहाके दौरान जदीद कहाणी जो जनमु थियो। सिंध में मुश्ताक शोरो, माणक ऐं मूं जदीदत वारियूं कहाणियूं लिखणु शुरू कयूं। जेकॾहिं शौकत साहिब जे 70 खां पोइ वारनि कहाणियुनि जो तजियो कजे त उन्हनि में घणे भाङे विचोले तबिके सां रोज़ानी जी ज़िंदगी में साम्हूं ईंदड़ मसइलनि जी निशानदेही मिले थी। अहिड़ी कहाणी राह जो रंग या अहिड़ी न कुझु ॿिनि कहाणियुनि में वरी फ़र्द जे अंदरि हलंदड़ भञडाह जो ज़िक्र पिणु मिले थो। उहा कहाणी घणे भाङे अनर मोनोलॉग वारे अंदाज़ में लिखियलु आहे, जंहिंमें मुख्य किरदारु ज़िंदगी मां बेज़ार थी ख़ुदकशी करणु निकिरे थो ऐं कराची जे रस्तनि ते घुमंदो माज़ी खे यादि कंदो हले थो। हिकु पल लाइ हू ख़ुदकशी जो ख़्यालु मिटाए थो, पर हिकु तेज़ रफ़्तार गाॾी खेसि चिभाटे हली वञे थी। हिन कहाणी में बेज़ारी ख़ुदकशी जे चाह सां गॾु अफ़सरदगी जहिड़ा जुज़ मिलनि था जेके वजूदी फ़लसफ़े जा अहम जुज़ आहिनि। अहिड़ी रीति संदसि हिकु ॿी कहाणी नाना बे मौज़ू जे हवाले सां हिकु निराली कहाणी आहे, जंहिंमें अनसेस्ट जहिड़े हसास मौज़ू ते क़लम खयो वियो आहे। अनसेस्ट मां मुराद वेझनि रत जे रिश्तनि सां जिनसी लाॻापा रखणु आहे। अहिड़ी रीति शौकत शोरे जे मुख़्तलिफ़ कहाणी जो बि तजियो करे सघिजे थो, जंहिंमां ख़बर पवंदी त हूअ सिंधी जो कहिड़ो न वॾो कहाणीकार हो। अॼु कहाणी ख़ासि करे सिंधी कहाणी सां प्यारु कंदड़ हर माण्हू जी अखि उन ख़बर ते आली आहे त हाणे शौकत साहिबु असल में जिस्मानी तौरु न रहियो आहे। 2 ॾींहं अॻु 74 सालनि जी ॼमार में वफ़ात खां पोइ खेसि जामशोरे में मिटी माउ हवाले कयो वियो। सिंधी ॿोली जो हिकु वॾो कहाणीकार असां खां विछड़ी वियो। शौकत साहिबु न रुॻो वॾो कहाणीकार हो, पर वॾो माण्हू बि हो। नाम्यारे कहाणीकार शौकत हुसैन शोरो जी विछोड़े ते खेसि भेटा पेश करण लाइ हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं कलीम बुट जो लिखियलु ख़ूबसूरत मज़मून। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। प्रोग्राम साण अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। ऐं हाणे कुझु वाव सवाव वठूं ऐं हिकिड़ी ख़बर बि शामिलु कंदा हलूं त वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध सुजाॻी फोरम ऐं सिंध मां खंभे गुम कयलनि जे वारसनि पारां सिंध मां रियासती इदारनि पारां खंभे गुम कयल सियासी समाजी कारकुननि अयूब कांदड़े, इंसाफ़ दाए, पठान खान ज़ोराणी, नसीम बलोच, मुर्तज़ा जुणेजे, सागर सईद गाॾही, ज़ाकर सेते, आकाश सरगाणी, काशिफ टिगड़, ज़फ़र चांडी, सुहेल रज़ा भट्टी, सर्वेच नुहाणी, मोहन मेघवाड़, फ़तह मोहम्मद खोसे, सोबत खोसे, फैसल आराई, इमदाद शाह, नदीम मुगैरी, शबीर कंबराणी, मुनीरा अबड़े, राशिद बलूच, फ़कीर एजाज़ गाही, अला वधाए महर शबीर बुलेदी, सजाद मंगणेजे, निसार चांडे, कामरान चांडे, अवेस चांडे ऐं ॿियनि जी आज़ादी लाइ कराची प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई आहे, जेका अॼु बि जारी रहंदी। कराची प्रेस क्लब अॻियां सिंध सुजाॻी फोरम जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी सारंग जोए, मरकज़ी फिनांस सेक्रेटरी सोणी जोयो, सिंध सुजाॻी मज़दूर फेडरेशन जी मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र यासीन झुलण, मरकज़ी ऑर्गेनाइज़र जानिब ख़ासकेली, सीनियर कॉम्प्रस अॻवान ऐं सिंध सुजाॻी फोरम जे मेंबर
साईं मसूद शाह VMP कराची डिवीज़न जे कोऑर्डिनेटर मरियम गाॾही, खंबे गुम कयल अयूब कांदड़े जी धीउ मारवी अयूब कांदड़ो, अयूब कांदड़े जे पुट शाहिद कांदड़े, सागर सईद जी अमड़ वज़ीरां भाउ ऐं सिंध सुजाॻी फोरम जे मेंबर फरहान, ज़ाकिर सहते जे भाउ राजा सहते, नसीम बलोच जी मंगेदी हानी गुल बलोच, पठान खान ज़ोहराणी जी घरवारी बशीरा, पुट इरफान ज़ोहराणी जी अॻवाणी में काल 24 कलाकनि लाइ बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। बुख हड़ताली कैंप ते मुतासिर वारसनि ऐं अॻवाननि ऐं कारकुननि जे हथनि में खंभे गुम कयल क़ौमी कारकुन जा प्ले कार्ड, बैनर ऐं पंहिंजे प्यारनि जूं तस्वीरूं खयल हुयूं, जेके संदन आज़ादी जो मुतालबो करे रहिया हुआ। उन मौक़े ते सियासी समाजी इंसानी हक़नि जे अॻवाननि, कारकुननि ऐं वारसनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध मां खंभे गुम कयल क़ौमी ऐं सियासी समाजी कारकुननि खे रियासती इदारनि राज जी तारीख़ी में घरनि जी चौधवारी जो तक़दुस पैमाल कंदे इंसानी हक़नि जी आलमी पधरनामे ऐं मुल्की क़ानून ऐं आइन जी भञकड़ी कंदे अदालतुनि जी तौहीन कंदे खंभे गुम कयो आहे, जिन मां केतिरनि खे त 5 सालनि खां बि वधीक अरसो गुज़री चुको आहे। ख़बर नाहे त उहे ज़िंदा बि आहिनि या न। उन्हनि जा घर वारा दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उन जे घर में कमाइण वारो ॿियो को बि नाहे। असां समूरनि कारकुननि जी आज़ादी जी घुर था कयूं ऐं मुल्क जे अदालतनि, आलमी ज़मीर, इंसानी हक़नि जे तनज़ीमनि खे अपील था करियूं त इंसानी हक़नि जी संगीन लताड़ ऐं लाक़ानूनीत ख़िलाफ़ सख़्त नोटिस वठी मुल्क जे ॻुझनि इदारनि ते दॿाउ विझी खंभे गुम कयल सियासी समाजी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। उन मौक़े ते सिंध सभा जे सरवाणी इनाम अब्बासी, जीअं सिंध क़ौमी पार्टी जे मरकज़ी अॻवान मोहम्मद अली खुश्क, सूफ़ी हाजन, कराची डिवीज़न जे अॻवान शाहिद सूमरे, जीअं सिंध क़ौमी पार्टी जे मरकज़ी अॻवाननि जसकम आरिसर जे अॻवान शाहनवाज़ भट्टी, फहमीदा भट्टी, HRCP जे वाइस चेयरमैन काज़ी ख़िज़र, HRCP काउंसिल जे मेंबर सलीम जरवार, काउंसिल जे मेंबर सईद बलोच, अब्दुल हई, ज़ाहिद ज़ुराणी, सतार डायरी ऐं ॿिन पिण शिरकत कई। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाण वर्क वरायूं था। मुफ़्कर आज़म जदीद क़ौमपरस्ती जे बानी साईं GM सैद जे किताब 1 यूनिट जी कहाणी जा ऐं पेश करियूं था मज़मून जो ॿियो हिसो। हीअ मज़मून उन तारीख़ी ख़िताब ते मुश्तमिल आहे जेको ख़िताब शेख मुजीबुर रहमान खे ॾिनल आजियाणे में साईं GM सैद कयो हो। असीं सची दिलि सां समूरे पाकिस्तान जी भलाई चाहियूं था, छाकाणि त असीं समूरा उन सां मुहबत करियूं था ऐं उन जी भलाई लाइ पंहिंजे अज़ीज़ हयातियुनि क़ुर्बान करण लाइ पिणु तयारु आहियूं। असीं हिकु मुहिब वतन जी हैसियत सां चऊं था त मुल्क जी अंदरूनी रंजिशनि ऐं रकाबतनि खे वधीक वक़्तु जारी रखणु ऐं ताक़त जे ज़ोर सां मौजूदा इंतिज़ामी सरिश्ते खे क़ाइमु रखण जी कोशिश करणु कंहिं बि सूरत में दानाइप वारो कमु न आहे। हीअ हक़ीक़त विसारणु न घुरिजे त 1 यूनिट जे सरिश्ते हेठि मुल्की ढांचे जा केतिरा ई जुज़ा पाण खे हिसायल, कमज़ोर, ॾुतड़ियल, नाराज़, ज़हनी तौरु शिकस्त खुर्दा, बीमार ऐं बेयारो मददगार महसूसु करे रहिया आहिनि। तफ़सीलवार शिकायतुनि जी वज़ाहत खे फ़िलहाल हिकु तरफ़ रखंदे ईअं चवणो पवंदो त 1 यूनिट सिंध जे माण्हुनि जी ख़ुददारी जे अहसास खे मजरूह करण सां गॾोगॾु खेनि आज़ादी जी नेमत खां पिणु महरूम करे छॾियो आहे। दर हक़ीक़त मौजूदा सूरत में आज़ादी जी का बि माना कान थी रहे। जॾहिं सूरतहाल हीअ हुजे त हिकु इलाइक़े जी आज़ाद शहरियुनि खे इहो मौक़ो बि हासिलु न हुजे त हू फ़क़्ति पंहिंजा म्यूनिसिपल मामला पाण हलाइण जो इख़्तियार रखंदा हुजनि। 1 यूनिट जे सरिश्ते बेशुमार इंतिज़ामी बुराइयुनि ऐं ख़राबियुनि खे फैलाइण में मदद ॾिनी आहे, जंहिंजे नतीजे में अॼु असांजी हुकूमत वॾे पैमाने ते ऐं निहायत बुरी तरह रिश्वतख़ोरी, लालच, कामोरनि जे गुरूर, ग़ैर ज़िमेवारी, नाअहली ऐं ताक़त जे ग़ैर दानिशमंदाणे इस्तेमाल मां पैदा थींदड़ बुराइयुनि सबबां दाग़दार थी चुकी आहे। ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चइजे त बदनसीब सिंध निंढड़े लेवल जे कम अकल ऐं ख़ुदसर आफ़ीसरनि लाइ हिकु जन्नत बणिजी चुकी आहे।
उन्ही जो कारण हीअ आहे त हीअ मुक़ररु थियल कारिंदा वॾी बेपरवाही सां कम कनि था ऐं साॻिए वक़्तु अवामी निमेदनि जी नज़रदारी ऐं बाज़ परस खां महफ़ूज़ आहिनि। हिन निज़ाम जो वजूद जमहूरियत जे बुनियादी रूह खे तस्लीम न करण जे बराबरि आहे। सिंध जा बाशिंदा हिन सरिश्ते खे मुतफ़िक़ा तौरु दिलि सां रद्द करे चुका आहिनि। हिन सरिश्ते हेठि सिंध जी हैसियत अंग्रेज़नि जे दौर वारे होम रूल जे दर्जे खां बि घणो हेठि किरी चुकी आहे, जंहिंजो हिंदई पाक जे माण्हुनि अॼु खां 70 साल अॻु मुतालबो कयो हो। हीउ इंतिज़ामी सरिश्तो ख़ुदि 20वीं सदी जे उन्हनि तक़ाज़नि खां इनकारी आहे जेके ख़ुदि इख़्तियारी वारे हक़ जे बुनियाद ते समूरी ताक़त अवाम जे हवाले करण जो ताक़ीद कनि थियूं ऐं उन में कंहिंजी बि मुदाख़लत बर्दाश्त करणु नथियूं चाहिनि। वन यूनिट जो ठाहिणु उन्हीअ बुनियादी मक़सद जी पिणु बिल्कुलु ख़िलाफ़ हो जंहिं मक़सद लाइ हीउ मुल्क वजूद में आंदो वियो हो। हीअ सनत लाहौर में 1940 में पास कयल करारदाद पाकिस्तान जे लफ़्ज़नि ऐं माना जे बिन उबतड़ आहे। वन यूनिट जी तख़लीक़ 1943 वारे पाकिस्तान रेज़ोल्यूशन जे रूह खां ई इनकारी आहे जेको सिंध जी क़ानून साज़ी असेंबली वॾी अक्सरियत सां पास कयो हो। वन यूनिट जी तख़लीक़ 1947 वारी आज़ादी जे एक्ट जे लफ़्ज़नि ऐं माना जे पिणु क़तई ख़िलाफ़ आहे जेको बरतानवी पार्लियामेंट पास कयो हो ऐं जंहिं मूजिबि पाकिस्तान वजूद में आयो। वन यूनिट जो वजूद ॻरियल क़ौमनि जे बुनियादी उसूलनि जी पिणु भञकड़ी कंदड़ आहे जिन में निढिन क़ौमनि खे मुल्की सरहदनि ज़ुबान सक़ाफ़त ऐं सियासी तहफ़ुज़ जे बुनियाद ते ख़ुदि इख़्तियारी जो हक़ ॾिनल आहे। वन यूनिट उन्हनि असूलनि जे पिणु बरख़िलाफ़ आहे जेके 1930 में क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह तरफ़ां पेश कया विया हुआ। वन यूनिट जी तख़लीक़ क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह तरफ़ां 1930 में पेश कयल 14 नुक़्तनि वारे प्रोग्राम खां पिणु इनकारी आहे। वन यूनिट जी तख़लीक़ हिंदुस्तान जे मिडनी मुस्लिम पार्टियुनि तरफ़ां 1930 में कोठायल कॉन्फ्रेंस जे उन मुतालबे जे पिणु बरख़िलाफ़ आहे जंहिंजी सिंध ऐं हिंदुस्तान जे मिडनी मुस्लिम अॻुवाणनि गॾिजी हिमायत कई हुई। वन यूनिट जी तख़लीक़ करारदाद मक़ासद जी माना ऐं मफ़हूम खां इनकारी आहे जेको 1949 में पाकिस्तान जी पहिरीं दस्तूर साज़ी असेंबली क़ाइदे मिलत लियाक़त अली ख़ान जी सदारत में पास कयो हो। उन खां अलावा उन आइन जी बुनियादी उसूल जी पिणु भञकड़ी कंदड़ आहे जेको उन वक़्त जी असेंबली मंज़ूरु कयो हो। आख़िर में वन यूनिट जे सरिश्ते जो क़ाइमु रखणु 1958 में उलह पाकिस्तान जी क़ानून साज़ी असेंबली जे पास कयल ठहराव जे लफ़्ज़नि ऐं माना जे पिणु ख़िलाफ़ आहे जंहिं में वन यूनिट खे ख़तमु करण जो मुतालबो कयो वियो हो ऐं उन ठहराव जे फ़ाइदे में मजमूई तौरु ओलह पाकिस्तान जा समूरियल चूंडियल मेंबर ऐं मर्कज़ जा नुमाइंदा मुतफ़िक़ हुआ। शेख साहिब ऐं ॿिया दोस्तो असां उन बुराई खे ख़तमु करण लाइ 1956 में 3 निढनि सूबनि जो आइनी वन यूनिट मुहाज़ बणायो। कुझु अरसे गुज़रण खां पोइ उहो मुहाज़ पाकिस्तान नेशनल पार्टी जी सूरत में अॻिते वधियो ऐं नेशनल अवामी पार्टी जे नाले सां कोठजणु लॻो। जनाब शेख साहिब, अव्हांखे बख़ूबी मालूम आहे त असां केतिरा ई दफ़ा अव्हां जी पार्टी ॾांहुं उन मक़सद सां रुजू थियासूं। अव्हां जे आला मरतबे वारे रहनुमा जनाब सैरवर्दी मुल्क सां अयूब मार्शल लॉ जे लागू थियण खां पोइ कराची में मुंहिंजे बंगले ते जिते हू पाण ऐं सिंध जा ॿिया समूरा लीडर मौजूदु हुआ असांजे जाइज़ मक़सद जी हिमायत कई हुई ऐं वाइदो कयो हो त असांजा इलाइक़ा ऐं इलाइक़ाई ख़ुदि मुख़्तियारी वापसि वराए ॾियण में असांजी मदद कंदो। लेकिन बदकिस्मती चइजे जो हू अॼु असां वटि मौजूदु न आहे। असीं अॼु अव्हांखे मरहूम जा लाइक़ जानशीन सम्झंदे ॿीहर अव्हां ॾांहुं रुजू करियूं था ऐं अव्हां जी मार्फत ओभर पाकिस्तान जे पंहिंजनि वॾनि भाइरनि खे अपील करियूं था त हू पंहिंजे मरहूम लीडर जे वाइदे खे ज़रूरु पूरो कनि। असीं हीअ हक़ीक़त बिल्कुलु साफ़ तौरु वाज़ह करणु चाहियूं था त 1956 जे आइन असांजे लाइ कंहिं बि सूरत में क़बूलियत जोॻो न थींदो। उन करे त उहो क़तई ग़ैर जमहूरी तरीक़े सां वजूद में आयल दस्तूर साज़ी असेंबली तयारु कयो हो। असीं हीअ ॻाल्हि बि साफ़ करणु चाहियूं था त हिकु नए क़ाइमु थियल सियासी जमायत जा के लीडर वन यूनिट खे बरक़रार रखणु ऐं ओभर पाकिस्तान खे उनजे जाइज़ हक़नि खां
महरूम करण जी नियत सां अहिड़े असर पैदा करण जी कोशिशि करे रहिया आहिनि त जेकॾहिं 1956 जो आइन बहाल न कयो वियो त चूंडूं थी न सघंदियूं ऐं पाकिस्तान टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। असीं उन्हनि माण्हुनि खे ॿुधाइणु घुरूं था त उन्ही आइन जी बहाली अहिड़ा मसइला पैदा कंदी जिन खां हू ख़ुदि बचणु घुरनि था। जस्टिस फज़ल अकबर जेको दी सेंट्रलाइज़ेशन कमेटी जो चेयरमैन आहे, ताज़ो अलील ऐलान चयो आहे त नंढनि सूबनि जा 98% माण्हू न फ़क़्ति वन यूनिट जे बरख़िलाफ़ आहिनि पर हू उन खां सख़्तु नफ़रत कनि था। उहे माण्हू जेके 1956 जी दस्तूर जा हामी आहिनि ऐं चाहिनि था त 1956 जे दस्तूर हेठि चूंडूं थियनि ऐं नंढनि सूबनि जा माण्हू साॻी तरह वन यूनिट जे अज़ाब हेठि तड़पंदा रहनि त उन हालति में चूंडनि वक़्तु माण्हुनि जी नफ़रत जे जज़्बा वधीक तरक़ी कीअं कंदा। छा हू ईअं सम्झनि था त ओभर पाकिस्तान में 1956 जे दस्तूर हेठि यानी मुसावा जे बुनियाद ते नुमाइंदगी ऐं दस्तूर में तरमीम लाइ 2/3 अक्सरियत जी शर्त सां गॾु चूंडूं थियनि त उन हालति में चूंडनि जे मौक़े ते इंतिहा पसंदाणनि जज़्बात खे वधीक भड़काइण जी हिमत वठी मौक़ो पैदा न कंदा। आउं उन्हनि माण्हुनि खे हिन हक़ीक़त खां ज़रूरु आगाह कंदुसि त इस्लाम या हुबुल वतनी जी ठेकेदारी अवां हासिल कान कई आहे। आख़िर ॻाल्हि हीअ आहे त उहे माण्हू जिन पंहिंजी ज़्यादा ज़िंदगी बरतानवी मुलाज़मत में गुज़ारी आहे तिन खे ईअं नथो सूंहे त हू क़ौम जे उन्हनि ख़ादमनि ते पथर उछलाइनि जिन बरतानवी साम्राज सां लड़ाई कई ऐं पाकिस्तान खे वजूद में आणण लाइ काफ़ी तकलीफ़ूं भोॻियूं। शेख साहिब नंढनि सूबनि ऐं ओभर पाकिस्तान जे मिड़नी मसइलनि जो हल असांजे इतिहाद में पोशीदा आहे। अवां जे बयाननि ऐं अवां जी सियासी मज़बूती मां नंढनि सूबनि जे माण्हुनि जे दिलनि में अवां जी शख़्सियत ऐं पार्टी में चङियूं उमेदूं पैदा थियूं आहिनि। मशरक़ी पाकिस्तान खे आबादी जे बुनियाद ते नुमाइंदगी ऐं मुकमिल तौरु अंदरूनी इख़्तियारी जा मुतालबा सवाइ कंहिं शक शुबे जे अहिड़ा जाइज़ ऐं दुरुस्त आहिनि जहिड़ा असां अवां सां गॾु हिक ई ॿेड़ी में सवार आहियूं। उन करे अवां सां हर तरह साबित क़दम रहंदासीं। उमेद आहे त अव्हां बि असांजे नस्बुल ऐन जी हिमायत जारी रखियो ईंदा ऐं असांजो साथ हरगिज़ न छॾींदा। आउं ओलह पाकिस्तान जे नंढनि सूबनि में इहा कोशिशि करे रहियो आहियां त ज़्यादा खां ज़्यादा हमख़्याल फ़र्दनि गिरोहनि ऐं जमायतनि ते मुश्तमिल मुहाज़ वजूद में आंदा वञनि। जेकॾहिं पाकिस्तान जूं समूरियूं हमख़्याल सियासी जमायतूं कंहिं समझौते ते आमादा थी वञनि त उन मां नंढनि सूबनि में असांजे कम में वधीक आसानी पैदा थींदी। आउं वरी हिकु भेरो अव्हां सभिनी साहिबनि खे मरहबा चवां थो ऐं पंहिंजे तरफ़ां यकीन ॾियारियां थो त असीं अव्हां जी क़यादत में मुकमिल एतमाद रखूं था ऐं अव्हां जी ज़ात गिरामी जी मार्फत पंहिंजे ओभर पाकिस्तान जे भाइरनि खे दिलि जे इंतिहाई गहराइनि ऐं मुहबत मां सलाम पेश करियूं था। हीअ चूंड वर्क असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुफ़्कर आज़म जदीद क़ौमपरस्ती जे बानी साईं GM सैद जे किताब वन यूनिट जी कहाणी मां। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। प्रोग्राम साण आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। प्रोग्राम में हाणे जग मशहूर किताब सिंधु जूं सल्तनतूं जा वर्क वरायूं था ऐं शामिल करियूं था 18वीं क़िस्त। हीअ किताब नामियारी लेखका इलाइस अल्बेनिया जो लिखियलु आहे जंहिंखे सिंधी में तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। जी हा, किताब आहे सिंधु जूं सल्तनतूं ऐं अव्हां जी ख़िदमत में असीं पेश करे रहिया आहियूं 18वीं क़िस्त। मुसाफ़िर जो वालिद 1793 धारे ज़ंजबार में ॼाओ हो। हू अञा 5 या 6 सालनि जो मसो हो त संदसि सॼो ख़ानदान हिकु क़बीलाई तकरार जे नतीजे में मारिजी वियो। मुख़ालिफ़ क़बीले वारनि ॿियनि त कुटुंब जे समूरनि भातियुनि खे क़त्ल करे छॾियो। बसि हू अकेलो बचियो हो जंहिंखे ग़ुलाम बणाए विकिरो कयो वियो हो। हुनखे यादि हो त अरब साहिल ते मस्कत वटि वञी लंगर अंदाज़ थियो। उन जहाज़ में सवार समूरा ग़ुलाम हिकु अरब शेख
हुसैन ख़रीद करे वरिता। शेख मुसाफ़िर जे वालिद खां सवाइ ॿिया सभु ग़ुलाम विकिरो करे छॾिया, जंहिंखे मुसाफ़िर पंहिंजे किताब में ख़ुशकिस्मती क़रार ॾिनो आहे। शेख पंहिंजे ज़िंजबार ऐं नए ग़ुलाम छोकिरे खे बिलाल जो नालो ॾिनो। नाले मां मालूम थिए थो त खेसि मुस्लमान बणाइण खां पोइ उहो नालो ॾिनो वियो हो। 2 सालनि खां पोइ शेख हुसैन हिकु सिंधी सौदागर सां बिलाल खे विकिरो करे छॾियो, जेको खेसि बहिरी सफ़र खां पोइ ॿेड़ी में चाढ़े ठटे वठी आयो, जितां खेसि हिकु संगतराश ख़रीद कयो, जंहिं टंडे बाग़े में टालपुर मीरनि जी यादगार तौरु पथर जो 1 किलो अरण जो ठीको खंयो हो। किले वारी उहा इमारत बाद में मुसाफ़िर जे हाई स्कूल में तब्दील थी वई हुई। हू जीअं ई ॻोठ पहुता त उन संगतराश बिलाल खे हिकु बेऔलाद वॾेरे हूर अली वटि विकिरो करे छॾियो। अहिड़ी तरह बिलाल जी हिकु सिंधी जी हैसियत में ज़िंदगी जी शुरूआति थी। मुसाफ़िर लिखे थो, ज़ंजबार खां पोइ पहिरियों भेरो बाबा खे का ख़ुशी नसीब थी हुई। हूर अली जी घरवारी बिलाल खे तालीम ॾिनी, रोज़ो ऐं निमाज़ सेखारी। जॾहिं बिलाल जुआन थियो त हूर अली हिकु अफ्रीकी बानी ख़रीद करे बिलाल खे परणाए छॾियो। जॾहिं 1843 में अंग्रेज़नि ग़ुलामी ते पाबंदी हणी छॾी त हूर अली बि बिलाल खे आज़ादु करे छॾियो, पर उन वक़्त ताईं खेसि उन ग़ुलाम सां एतिरी मोहबत थी चुकी हुई जो खेसि पाण खां परे वञणु न ॾिनाई, पर खेसि पंहिंजे बाग़ में हिकु घर ठहिराए ॾिनाई। उन वक़्तु बिलाल जी उमिरि 50 खनि साल हूंदी। जॾहिं हू मक़ामी शीदी पंचायत जो सरबराह चूंडियो वियो ऐं भरपासे जा 7 ॻोठ उन पंचायत में शामिल हुआ, जिन जो सरबराह बिलाल हो। खेसि रुॻो हिकु ई अफ़सोस हो त संस घरवारी खे 18 ॿार ॼावा, पर उहे सभु निंढपिण में ई गुज़ारे विया ऐं खेसि को औलाद न हो। तकिड़ो ई संस उहा घरवारी बि गुज़ारे वई। 60 सालनि जी उमिरि में हुन ॿी शादी कई। उन मां रुॻो सभ खां नंढो ज़िंदा रहियो, उहो मुसाफ़िर हो। मुसाफ़िर पंहिंजे वालिद जी जेका कहाणी ॿुधाए थो, सा क़िस्मत, उमेद ऐं कामयाबी जे दास्ताननि सां भरियलु आहे। मुसाफ़िर बि ख़ुशबख़्ती वारा ॾींहं गुज़ारिया। हुन 1879 में जनमु वरितो, जॾहिं संस वालिद जी उमिरि 86 वरिया हुई। मक़ामी टालपुर घराणे जो वारिस मीर ग़ुलाम हूंदे टालपुर संस निंढपिण जो दोस्त हो। हिननि ॿिन्ही गॾिजी बदियुनि जी शीदियुनि जी हालत बदिलाइण लाइ कमु कयो। मीर ग़ुलाम हुंद वटि पैसो त जाम हो, पर खेसि को बि औलाद न हो ऐं मुसाफ़िर मथसि ज़ोर भरियो त हू शीदियुनि खे समाज में सुठो मक़ाम ॾियारण लाइ हिकु स्कूल खोले। अहिड़ी तरह पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो शीदियुनि जे नियाणियुनि खे तालीम हासिलु करण जो मौक़ो मिलियो। मुसाफ़िर खे शीदियुनि जी हालत ते ॾाढी ॻणती हुई ऐं संस दिलि में वॾो दर्दु हो। 1952 में ग़ुलामी जे इतिहास बाबति संस छपियल किताब ग़ुलामी ऐं आज़ादी जा इबरतनाक निज़ारा में हू लिखे थो, शीदियुनि ॾाढा ॾुखिया ॾींहं ॾिठा आहिनि। खेनि हर तरह सां आज़ारियो वियो आहे ऐं मथनि रहम ऐं करम जा सभु दरवाज़ा बंदि रहिया आहिनि। उन किताब में ग़ुलामी जूं उहे दर्दनाक कहाणियूं आहिनि जेके खेसि संस वॾड़नि ॿुधायूं हुयूं। मुसाफ़िर जो पीउ उन अज़ाब मां गुज़री चुको हो। हुन ज़ंजबार खां सिंध ताईं जो अड़ांगो सफ़र कयो हो ऐं संस ॿुधायल कहाणियूं घणे हद ताईं भरवसे जोॻियूं आहिनि। उन सां गॾु मुसाफ़िर जो पंहिंजो मुतालियो ऐं मुशाहिदो बि उन में शामिलु आहे। अमेरिका में कारण जी तारीख़ जो मुसाफ़िर ते ॾाढो असरु हो। हुन अमेरिका में ग़ुलामी जे ख़ात्मे लाइ जाखोड़ींदड़ विलियम वल्बरफोर्स जो ज़िक्र बि कयो आहे ऐं अमेरिका में ग़ुलामनि जी अॻुवाणी कंदड़ फ्रेडरिक डिगल्स ऐं बुकर टी वाशिंगटन जी ॿुधायल तारीख़ जो बि ज़िक्र कयो आहे। हुन लिखियो आहे त पाकिस्तान जा शीदी ख़ुशकिस्मत आहिनि। हुननि अमेरिका में शीदी ग़ुलामनि ते थियल अज़ाब न भोॻियो आहे। सिंध में त साणनि को बि इम्तियाज़ी सलूक न थियो आहे। मुसाफ़िर पंहिंजे वॾनि खां जेके कहाणियूं ॿुधियूं हुयूं से ॾाढियूं ख़ौफ़नाक आहिनि। उन्हनि मां हिकु त एॾी भवाइती आहे जो उनखे पढ़ंदे लिंग कांडारजी वञनि था। उहा कहाणी खेसि टंडे बाग़े जे ॿिनि ग़ुलामनि ॿुधाई हुई जेके जान बचाए भॼी निकिरण में कामयाब थी विया हुआ। उहो मस्कत जो किस्सो आहे जिते हिकु कारखाने में ग़ुलामनि खे कढ़ाई में काढ़े मख़सूस दवा ठाही वेंदी हुई ऐं ॿियनि ग़ुलामनि खे संदनि गोश्त खाइण ते मजबूर कयो वेंदो हो। हर रोज़ 2 सेहतमंद ग़ुलाम चूंडिया वेंदा हुआ जिन खे सभिनी जे साम्हूं
ॿधी कढ़ाइनि में विधो वेंदो हो। उहो कमु ॿियनि जे साम्हूं उन करे कयो वेंदो हो त जीअं बाक़ी ग़ुलाम दहशत जो शिकार रहनि ऐं बग़ावत जी कोशिश न कनि। हिननि ॿिन्ही ॼणनि ते निगरानी कंदड़ अमले खे रहम अची वियो हो, जिन संदनि जान बचाइण लाइ लूणु वॾे मिक़दार में ॾेई खेनि जान बचाइण जो तरीक़ो बि सम्झायो हो। घणो लूणु खाइण सां हुननि खे जुलाब थी पिया ऐं कमज़ोर ऐं बीमार नज़र अचणु लॻा। उन करे आका उन संदनि मौत सबबु थींदड़ नुक़सान जे डप खां खेनि सिंध जे हिकु सौदागर सां विकिरो करे छॾियो हो। अहिड़ी तरह संदनि जान बची पई ऐं हूअ टंडे बाग़े अची पहुता। ॿियनि शहीदनि जूं ॿुधायल कुझु रिवायती तज़लील ऐं मतभेद जूं कहाणियूं आहिनि। जीअं हिकु शहीदाणी ॿुधायो त हू जॾहिं नंढी हुई त खेसि उठ जे चारे सां भरियल खारो मथे ते रखी मालिक जे मनपसंदि उठ अॻियां बीहणो पवंदो हो त जीअं हुन दादले उठ खे कंध झुकाइण जी ज़हमत न करणी पवे। अक्सर शहीदनि खां ॿनियुनि में सख़्तु पोरियो वरितो वेंदो हो ऐं तती थधी जी का बि रिआयत न ॾिनी वेंदी हुई। कुझु अहिड़ा बि भाग वारा हुआ जीअं मुसाफ़िर जो वालिद हो, जिन खे रहम दिल मालिक मिली वेंदा हुआ। उन सिलसिले में मुसाफ़िर हिंदू मालिकनि जी भेंट कंदे ॿुधाए थो त हिंदू वापारी ग़ुलामनि सां नरमी ऐं रहमदिली सां पेश ईंदा हुआ। मुसाफ़िर जीअं त ग़रीब शख़्स हो ऐं किताब छपाइण संदसि वस में न हो, उन करे हू पाण गुमनाम रही उहे किताब हिकु दौलतमंद कारोबारी शख़्स जे हवाले करे छॾींदो हो। उन जे बावजूदि हुनजी पंहिंजे नाले सां बि 25 किताब छपजी पधिरा थिया, जिन में इस्लाम बाबति मवाद, उर्दू ऐं फ़ारसी नावलनि जा तर्जुमा, मिर्ज़ा किलिज बेग जी जीवन कथा ऐं हिकु किताब सुघड़ ज़ालूं शामिल आहिनि। पर उनखे सभ खां घणो मक़बूल संदसि लिखियल शहीदनि बाबति किताब बणायो। उन करे संदसि नालो मशहूरु थी वियो। उहा हिकु इंतिहाई जुरत भरी कोशिश हुई। उन जी पुॼाणी ते हुन शहीदी बिरादरी पाकिस्तान जे मुस्लमाननि वज़ीरनि, अख़बारनि जे एडिटरनि ऐं तालीमदाननि खे मुख़्तलिफ़ अपीलूं बि कयूं आहिनि त शहीदनि खे ग़ुरबत खां बचाइण लाइ खेनि तालीम जी रोशनी ॾिनी वञे, ग़ुरबत जे ख़ात्मे लाइ ख़ासि कोशिशूं कयूं वञनि। हुन इहो हवालो बि ॾिनो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि शहीदनि सां मुहबत कंदा हुआ ऐं उन करे हर मुस्लमान खे संदनि सुन्नत ते अमल करणु घुरिजे। मुसाफ़िर जो समूरो ध्यानु तालीम ते हो, छाकाणि त हुनजो ख़्यालु हो त समाजी अणबराबरी मां तालीम ज़रिए छुटकारो हासिलु करे सघिजे थो। पर उन जे करे मुसाफ़िर जे ख़ानदान ऐं टंडे बाग़े जे शहीदनि में इख़्तिलाफ़ पिए रहिया। ॾाॾे ऐं पीउ वांगुरु बज़मी बि शहीदी बिरादरी जो अॻवान रहियो। 1970 में हुन हिकु दिलचस्प नारो बि ॾिनो, पढ़ो या मरो। सिंध में शहीदी मौसीक़ार, पहलवान, मल्ह पहलवान ऐं नाचू तौरु अहम सुञाणप रखनि था। उन सां गॾु हिननि मश्करनि तौरु बि चङो नालो कमायो आहे। पर बज़मी जो ख़्यालु आहे त इहो सभु कुझु घणो अहम न आहे। शहीदनि खे तफ़रीह ऐं रांदि खां अॻिते वधणु घुरिजे। उहो ई सबबु आहे जो हिकु गरजाणी में हुन ज़ोर भरियो हो त शहीदनि ॿियनि जे घरनि में नौकर न बणिजनि, कंहिं बि शादी में अणदावती न वञनि, हू हुते नचण या तमाशे लाइ न पर रुॻो मुफ़्त खाधो खाइण लाइ वञनि था। हुन ज़ोर भरियो हो त शहीदी पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि। हुन चयो त असांजा अबा ॾाढा ग़ुलाम हुआ, असीं ग़ुरबत जे करे नौकर बणियासीं ऐं असांखे हाणे पंहिंजे ॿारनि लाइ फ़ैसिलो करणो पवंदो। मूंखे सभु मुसाफ़िर जे पोटे ऐनी ॿुधायो हो, पर शायदि बज़मी जी संदन मौसीक़ी, संदन लेवा ऐं संदन अफ्रीकी सक़ाफ़त जी मुखालफ़त करण जे करे टंडे बाग़े जा शहीदी संदसि मुखालिफ़ बणिजी विया हुआ। टंडे बाग़े में शहीदियुनि ऐं संदसि अॻवान जी सोच में इख़्तिलाफ़ पैदा थियण जे करे बज़मी पंहिंजे निढनि ॿारनि समेत हैदराबाद मुंतक़िल थियण जो फ़ैसिलो कयो। हुन एहतिजाजनि इहो फ़ैसिलो कयो हो त बहराड़ियुनि में रहंदड़ शहीदी ग़ुलामी खां छुटकारो हासिलु करण लाइ तयारु न आहिनि। पर पोइ बि हूअ शहीदी पंचायत जो सरबराह रहियो। ऐनी ॿुधायो त अॼु बि मुख़्तलिफ़ सबबनि जे करे फ़ोन करे शहीदी खाइण रहनुमाई हासिलु कनि था। पोइ 10 साल अॻु में हिकु प्लाट तां वॾो तकरार पैदा थियो हो। बज़मी जो ख़्यालु हो त उन प्लाट ते हाई स्कूल अॾियो वञे। ॿियनि जो ख़्यालु हो त उन ते शादी हाल ठाहिजे, जॾहिं अञा बि हिकु टीं धुर जो ख़्यालु हो त प्लाट विकिणी पैसा बिरादरी में विरहाया वञनि। उहा गरजाणी तमामु घणे हुला हंगामे वारी हुई, जंहिंमें इल्ज़ाम बि लॻाया विया हुआ। ऐं उन शाम बज़मी जीअं ई टंडे बाग़े खां वापसि आयो त मथसि अधरंग जी बीमारी जो हमिलो थियो। संदसि जान त बची वई, पर हू हमेशह लाइ ॻाल्हाइण ऐं पढ़ण खां महरूम थी वियो।
पर खे सभ खां घणो अफ़सोस हुन ते हो त हुन जेका तहरीक शुरू कई हुई सा अध में रहिजी वई। बिरादरी बि संसार न लधी। बज़मी जे घर में कुछ हफ़्ता रहण दौरान ऐनी अक्सर इंतहाई ॾुख मां संस पीउ जी बीमारी जो ज़िक्र कंदी हुई। जॾहिं खां संदन वालिद बीमार थियो आहे तॾहिं खां हू ऐं संस भेनरूं टंडे बाग़ीअ न वियूं आहिनि। उन जे बदिरां हुन मुख़्तलिफ़ रंग ऐं नस्ल वारे शहर में पंहिंजी नई ज़िंदगी शुरू कई। हू हाणे मुख़्तलिफ़ मज़हबी गॾिजाणियुनि ऐं मजलिसनि में वेंदियूं आहिनि ऐं पंहिंजे भेनरनि जी औलाद जी सार संभाल जो फ़र्ज़ु अदा कनि थियूं। हूअ ॾाढियूं प्यारियूं ऐं तनहा ज़िंदगी गारे रहियूं आहिनि। हूअ आम पाकिस्तानी औरतुनि जी भेट में मेकअप न कंदियूं आहिनि ऐं मुड़ुसनि जे रिवायती तशदुद खां बि बचियल आहिनि। हुन जे लाइ रुॻो वालिद जी बीमारी ज़िंदगी जो वाहिद ॾुख आहे जेका बिरादरी जे शक जे करे संदन ख़ानदान खे मिली आहे। डिसंबर जे आख़िरी ॾींहं में हिकु शाम आऊं मुसाफ़िर जे शीदनि बाबति किताब जो अंग्रेज़ी तर्जुमो पढ़ी रही हुयसि जेको मूंखे संस नाठी ॾिनो हो। उहो मूं उते ई पढ़ी पूरो कयो हो। किताब जे आख़िर में मुसाफ़िर शीदनि जे कुझु ख़ामियुनि जी निशानदेही कई हुई। हुन जहालत, ग़ुरबत ऐं समाजी अणबराबरी खे अहम ख़ामियूं क़रार ॾिनो हो ऐं हुन उन जा कुझु हल बि ॾसिया हुआ। हुन पंहिंजे माण्हुनि ते ज़ोर भरियो हो त हू मुतहद थियनि, तालीम हासिलु कनि ऐं सुठा मुस्लमान बणिजनि ऐं सभ खां वधीक पंहिंजे अफ्रीकी सक़ाफ़त खे अहमियत ॾियनि। हुन इहो बि चयो त जीअं कुझु मुस्लमान आलिम दोहल खे इस्लाम ख़िलाफ़ु क़रार ॾियनि था पर मगरमान दोहल कंहिं बि तौरु उन में शुमार नथो थिए ऐं उहो ऐं इस्लामी रिवायतुनि मुताबिक़ आहे। मुसाफ़िर जी इहा दावा आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे घरवारी बीबी आयशा सां गॾिजी अक्सर मुगरमान दोहल ॿुधणु वेंदा हुआ। हर क़ौम वटि पंहिंजा धर्मी साज़ हूंदा आहिनि जेके हू इबादत ऐं तफ़रीह लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। पठान वटि रुबाब, अरबन वटि दफ़ ऐं अंग्रेज़नि वटि पियानो आहे, तीअं शीदनि वटि मुगरमान आहे। जूना शीदी मुगरमान दोहल जो आवाज़ु ॿुधंदा हुआ त रोई पवंदा हुआ छाकाणि त खेनि अहसासु थींदो हो त खेनि ज़बरदस्ती पंहिंजी धरती छॾण ते मजबूर कयो वियो हो। दोहल वॼंदो हो त हू नचणु शुरू करे छॾींदा हुआ। बसि ॼण त उहा वाहिद क़दीम ज़ुबान हुई जेका अञा ताईं खेनि यादि हुई। मुसाफ़िर शीदनि ते ज़ोर भरियो हो त हू पंहिंजे ॿारनि खे मुगरमान दोहल वॼाइणु सेखारीनि। उहा संदन क़दीम ॿोली आहे ऐं शीदनि जे ॿारनि खे उहा अचणु घुरिजे। अहिड़ी तरह संदन अफ्रीकी सक़ाफ़त हिकु नस्ल खां ॿिए नस्ल मुंतक़िल थींदी रहे। मुगरमान ते शीदनि खे शर्मिंदगी न महसूसु थियणु घुरिजे। उहो संदन अबाणो साज़ आहे ऐं शीदनि जे इतिहाद लाइ अहम हथियार आहे। इतिहाद ई वाहिद चीज़ आहे जेका आज़ादी मिलण खां पोइ शीदियुनि वटि न आहे। मुसाफ़िर लाइ आज़ादी जो मतिलबु 1947 वारो विरहाङो न आहे पर अंग्रेज़ सरकार जो उहो हुकुम आहे जंहिं तां त ग़ुलामी ते पाबंदी लॻाई वई हुई। शीदनि लाइ उहा ख़ुशी जी ॻाल्हि हुई ऐं खेनि आज़ादी सां कमु करण जी इजाज़त मिली वई हुई जंहिं ते हू ॾाढा ख़ुशि हुआ। आज़ादी मिलण ते हुन पंहिंजो समाजी नेटवर्क बि क़ाइमु कयो। तोड़ जो वठण का घणी दौलत न हुई, नचण ऐं खिलण ई संदन वाहिद दौलत हुई। उहो सभु कुझु रिचर्ड बर्टन जे लिखण जे बिल्कुलु उबतड़ हो जंहिं शीदनि खे सिंध में मौजूदु अहम बुराई क़रार ॾिनो हो। शीदनि खे संदन खिलमुख तबियत जे करे शीदी बादशाह या बादशाह चयो वेंदो हो। तोड़ जो उनजी लफ़्ज़ी माना का ॿी आहे पर सिंधी में हर बेफ़िक्र शख़्स खे बादशाह बि चयो वेंदो आहे। मुसाफ़िर जो ख़्यालु हो त शीदनि खे पंहिंजे उन अहम दौलत मां फ़ाइदो वठणु घुरिजे। अक्सर दौलतमंद माण्हू शीदनि जे उन खिलमुख तबियत खां साड़ खाईंदा हुआ पर हाणे हू आज़ादु आहिनि। खेनि को बि माण्हू तलवार या ॾंडे जे ज़ोर ते कमु करण ते मजबूर नथो करे सघे। आऊं जॾहिं मथे छत ते चढ़ी किताब पढ़णु वेंदी हुयसि त बज़मी जूं ॿई ज़ालूं बि अची मूंसां गॾु वेंदियूं हुयूं। बज़मी जी पहिरीं ज़ाल ज़ुबैदा जी जॾहिं शादी थी हुई त संसि उमिरि 12 साल हुई ऐं हुनखे संसि सहुरे जी चङी यादगिरी हुई। हू मूंखे अक्सर ॿुधाईंदी हुई त संसि सहुरो केतिरो सचो ऐं पको मुस्लमान हो। मूं हिकु भेरे खांसि पुछो, छा तुंहिंजे सहुरे कॾहिं तोखे शीदी बादशाह बाबति कुझु ॿुधायो हो? हुन तेज़ी सां कंध लोॾे उन खां इनकार कयो। बज़मी जी ॿी ज़ाल ज़रीना हुई जंहिंसां हुन मुहबत जी शादी कई हुई ऐं संसि परिजण खां घणो अॻु संसि सहुरो फ़ौत थी चुको हो। खेसि समूरी मालूमात संसि मुड़ुस जी लाइब्रेरी में मौजूदु किताबनि मां ई हासिलु थी हुई। उन ते हू खिली पई
ऐं मूंखां सुवालु कयो, छा तव्हां कॾहिं मोम्बासा जे आर्ट क्लब बाबति न ॿुधो आहे? ॿिए ॾींहं ते आऊं ऐं एनी गॾिजी रिक्शा में चढ़ी जंगली शीदी पाड़े ॾांहुं वियूंसीं, जिते विकी जैक्सन, असुलु नालो ख़ुदाबख़्श, असांजो इंतज़ारु करे रहियो हो। विकी जे नाले जी चूंड मां ई ख़बर पइजी वई त हू कहिड़े क़िस्म जी मौसीक़ी पसंदि कंदो हूंदो, पर संदसि घर जो नालो उन जे बिल्कुलु उबतड़ हो ऐं लॻभॻि 100 साल अॻु जे अफ्रीकी जंगली जे नाले पुठियां रखियो वियो हो। 60 वारे ॾहाके में विकी जे वालिद हिते उन मोम्बासा आर्ट क्लब जो बुनियादु रखियो हो। असीं हिते पहुतियोसीं त विकी असांखे संदसि वालिद ऐं चाचे जा लिखियल सिंधी गीत ॿुधाया। विकी जे घर असीं जीअं ई पहुतियोसीं त हुन सभ खां पहिरीं उन ते अफ़सोस जो इज़हार कयो त वटि मुगरमान दोहल न आहे, उन करे हू टेबल खे दोहल तौरु वॼाइण जी कोशिशि कंदो। असीं उन जे साम्हूं वेही रहियूंसीं। घर में दाख़िल थियण खां पोइ एनी बुरके मां बि निजात हासिलु करे चुकी हुई। विकी जे गीत दौरान आउं एनी ॾांहुं ॾिसंदी रहियसि। कंहिं कंहिं मरहले ते मुरकी पए थी। पोइ हूअ मूं लाइ उन गीत जो उर्दू ऐं अंग्रेज़ी में तर्जुमो बि कंदी रही। शीदी बादशाह हम बादशाह, लोड असांजी लख लहे थी, पेर असांजा पशम जहिड़ा, नक ते आहे नाज़ असांखे चप असांजा चतूं जहिड़ा। नंढे खंड में चतूं खे मिठीअ ॿोलीअ ॻाल्हाईंदड़ ऐं ॾाहो सम्झो वञे थो, जीअं यूरोप में चिब खे ॾाह जी निशानी सम्झो वेंदो आहे। उन शाम आऊं ऐं एनी गॾिजी वापसि घर आहियूंसीं। मूं चयो, जॾहिं तुंहिंजी शादी थींदी त हूअ उन मौक़े ते बि उहो ई गीत ॻाईंदो। एनी खिली पई, पर मूंखे संदसि चहिरो नज़र न आयो, छाकाणि त हू बुरके में लिकियलु हो, पर मूंखे पक आहे त हुन चप भिकोड़े शर्मायो हूंदो। हुन वरंदी ॾिनी, मूंखे शादी जी तकड़ न आहे। असीं हैदराबाद जे सोढ़ियुनि घटियुनि मां पाण खे कॾहिं गाॾियुनि खां बचाईंदियूं अॻिते वधी रहियूं हुआसीं। असीं जीअं ई दर्जी जे दुकान वटि पहुतियूंसीं त हुन मूंखे चयो, पर तूं हाणे शादी लाइक़ु थी चुकी आहीं ऐं आउं तुंहिंजी शादी ते उहो गीत ज़रूरु ॻाईंदुसि। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं जग मशहूरु किताब सिंधु जूं सल्तनतूं मां 18वीं क़िस्त। हीअ किताब नामेरी लेखका इलाही सलबेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां साण करे आउं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुरु अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे प्रोग्राम में वर्क वरायूं था जग मशहूरु किताब होजी मन जी आतम कहाणी जा, ऐं अव्हां जी ख़िदमत में पेश कयूं था 9वीं क़िस्त। हीअ किताब नामेरे लेखक ॾाही ऐं कोपरस्त अॻवान रसूल बख़्श पली जे तर्जुमो कयो हो। आउं 1969 में वरी थाईलैंड वियुसि ऐं उते जे सभिनी नंढनि तोड़े वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में वियुसि। मंचंट, ओडन, नाखू, साकून सभिनी शहरनि में वञी मूं इनकलाबी लीग जे कम जी जांच कई। ओडन जे वेझो मूं ऐं मुंहिंजे पुराणे इनकलाबी साथी मुफ़्कर तोंगो गॾिजी हिकु बाग़ पोखियो। उहो बाग़ अॼु ॾींहं ताईं उते क़ाइमु आहे ऐं उते जे वियतनामी उन खे अॻे खां बि वधीक सुधारे गुलज़ार करे छॾियो आहे। उन बाग़ जा गुल एसिताईं पिया टिड़ंदा जेसिताईं असांजो दिलियूं आज़ादी जी ख़ुशबू सां वासिलु हूंदियूं। सफ़र में ताई समूरो वक़्तु मुंहिंजो साथी हो। मूंखे उन ॾींहं जो हिकु दर्दनाक वाक़ियो अॼु बि यादि आहे। मूंखे पक आहे त नाखून जे शहरियुनि खे अॼु बि इहा ॻाल्हि न विसरी हूंदी। नाखून में कैथोलिक मज़हब जे मञींदड़ वियतनामियुनि जो हिकिड़ो मंदरु हो। वटनि खां शादी या मौत थींदो हो त मंदर जूं घंटियूं वॼाईंदा हुआ। उन्हनि घंटियुनि वॼाइण जा पादरी खे पैसा ॾिबा हुआ। हिकु दफ़े हिकिड़ो पोढ़ो मरी वियो। हू तमामु ग़रीब माण्हू हो। संदसि मरण ते पाड़े जे माण्हुनि पादरी खे घंटी वॼाइण लाइ मिंथ कई। पादरी इनकार कयो ऐं चयाईं त आउं पैसनि वठण खां सवाइ घंटियूं कोन वॼाईंदुसि। ग़रीब माण्हू जे मिंथनि ऐं फोती जी ग़रीबी जो बेरहम पादरी ते को बि असरु कोन पियो। पादरी जी इहा हालत ॾिसी इनकलाबी लीग जे मेंबरनि ॾाढी मुड़सी कई। ॻोठनि में वञी चंदो गॾु करे आया ऐं अची पोढ़े जो कफ़न दफ़न कयाऊं। माण्हुनि जे दिलनि में पादरी लाइ सख़्तु नफ़रत ऐं धिकार पैदा थी वई। उन नफ़रत मां हीअ फ़ाइदो थियो त थोरनि ॾींहंनि अंदरि ॿुध मज़हब वारा ऐं कैथोलिक मज़हब वारा पाण में गॾिजी हिकु थी विया। हुन जे गॾिजण करे इनकलाबी लीग जे मेंबरनि खे कमु करण जो निहायत सुहिणो मौक़ो मिलियो। मूं जुदा जुदा ॻोठनि ऐं शहरनि में इनकलाबी लीग जे कम जी जांच पई कई।
उन हल हला में केतिरा ई ॿिया कारकुन बि मूं सां गॾु पिया हलंदा हुआ। आउं वाट में खेनि वियतनामी लोक गीतनि ऐं लोरियनि ॿुधाइण लाइ मिंथ कंदो हुउसि ऐं खेनि चवंदो हुउसि त असांखे परदेस में केतिरा ॾींहं थी विया आहिनि, ख़बर न आहे त अञा बि केतिरो वक़्तु असांखे वतन खां जुदा रहणो पवे। तंहिं करे तव्हीं वतन जा गीत ॻाईंदा हलो। उहे गीत असांजे दिलनि में वतन सां प्यार ऐं मुहबत जो जज़्बो वधीक जाॻाईंदा। मुंहिंजी उहा मिंथ अजाई न वई। मुंहिंजा साथी कमु पूरो कयो ऐं ॿियनि शाइरनि जा गीत इनकलाबी शहर सॼी वाट ॻाईंदा ख़ुशि थींदा पिया हलंदा हुआ। कॾहिं कॾहिं मूं बि ॻाइण में संदन वारो पियो वठायो। अहिड़ी रीति असीं न रुॻो पंहिंजे प्यारे वतन खे यादि कंदा थी रहियासीं, पर पंहिंजनि क़ौमी शहरनि ॻाइण सां असांजो तकलीफ़ुनि वारो सफ़र बि आसान बणिजंदो थी वियो। जॾहिं मूं तनज़ीमी दौरो कयो तॾहिं वियतनामियुनि जी ज़िंदगी ऐं संदन रहणी कहणी खे चङी तरह ॾिसण ऐं सम्झण जो फ़ैसिलो कयमि। ताई मुंहिंजे सफ़र जो साथी हो। हू वियतनाम जे हिकु मशहूरु इनकलाबी डेंग ताई थान जो पुटु हो। हुन पंहिंजी सॼी हयाती इनकलाबी लीक लाइ वक़्फ़ करे छॾी हुई। ताई जहिड़ा इरादे जा पका ऐं हौसले वारा जवान जंहिं बि क़ौम में हूंदा, उन क़ौम खे न की लहर न की लोॾो। अहिड़ियूं क़ौमूं कंहिं मैदान में अॻिते वधी सघनि थियूं। ताई जे पीउ नई वियतनाम पार्टी जे नाले सां हिकु तहरीक जो बुनियादु रखियो ऐं 20वीं सदी जी शुरूआति में वियतनामियुनि खे पंहिंजी वञायल आज़ादी वापसि वठण लाइ जदोजहद जो सबक़ु सेखारियो। खणी चइजे त ताई खे साम्राज्यनि ख़िलाफ़ु नफ़रत जो जज़्बो विरसे में ई मिलियो हो। हुन जवान वियतनाम में इनकलाबी लीग जो पैगाम नई नस्ल जे नीडड़े तोड़े वॾे खे पहुचायो। हुन जे उन बहादुरी वारे कमु फ्रेंच साम्राज्यनि खे एतिरो त डिॼारियो जो खेनि संदसि गिरफ़्तारी जो वारंट कढणो पियो। ताई गिरफ़्तार थियण बदिरां थाईलैंड भॼी वञणु मुनासिबु सम्झो। हाणे हुन मूंसां गॾिजी पिए सफ़रु कयो। मूं वटि सामान सॼी खणण लाइ हिकिड़ो थेलो हो ऐं ताई पाण सां बांस जे पटियुनि जे ठहियल पेती खईं, जंहिंमें कुझु चमड़ो ऐं चीनी दवाऊं हुयूं। असां ॿिन्ही वापारियुनि जो वेस पातो हो। असीं ॾींहं जो सफ़र कंदा हुआसीं ऐं राति जो आराम। असांजो आराम बि अजीब नमूने जो हूंदो हो। जिते सिजु लहंदो हो त उते ई वेड़जी सेड़जी करूंडड़ा थी राति जा पहर गुज़ारे छॾींदा हुआसीं। पोइ भले उहा जाइ मंदरु हुजे या मढ़ी मस्जिद हुजे या कंहिं माण्हू जो घरु, सफ़र में असांखे किथे किथे मस्को अझो मिली वेंदो हो, न त घणो करे असीं वणनि हेठां लेटी पवंदा हुआसीं। बाक़ी रहियो खाधे पीते जो सुवालु, सुबुह जो उथण सां कंहिं न कंहिं तरफ़ खां दोहल जो आवाज़ु असांजे कननि ते पवंदो हो। असांखे मालूम हो त उहो आवाज़ु ॿुध धर्म जे मंदर में वॼंदड़ दोहलनि जो आहे। उते ॿोधी 52 भक्षुअनि लाइ खाधे जो बंदोबस्तु हूंदो आहे। आवाज़ खे कनाईंदा आख़िर उते वञी पहुचंदा हुआसीं। जॾहिं भक्षु खाधो खाई बसि कंदा हुआ, तॾहिं असीं संदन छॾियल ओभर खाई वरी पंधु पवंदा हुआसीं। थाईलैंड जे ॻोठ में हिकु ॿोधी मंदरु ज़रूरु हूंदो हो ऐं हर हिकु मंदर में 10 भक्षु हूंदा हुआ, जिन जा पेट निकितल हूंदा हुआ ऐं बदन ते रेशमी कपिड़ा पातल हूंदा हुआ। हूअ मज़े सां खायो उगरायूं पिया ॾींदा हुआ। हू अमर ॾेई ॻोठ जो चकर हणी चांवर ऐं केला पिनी गॾु कंदा हुआ। हूअ वात सां कॾहिं बि ख़ैरात न घुरंदा हुआ ऐं न वरी ॻोठ वारा बि को अखर पुछंदा हुआ। किथे किथे त ॻोठाणा पाण ख़ैरात खणी वञी भक्षुअनि खे मंदर में ॾेई ईंदा हुआ। भक्षुअनि जो उबरियल खाधो मुसाफ़िरनि ऐं ग़रीबनि खे विरहाए ॾिनो वेंदो हो ऐं जॾहिं को मुसाफ़िर न खाईंदो हो त उहो पखियुनि खे ॾेई छॾींदा हुआ। हिकिड़े भेरे सफ़र कंदे असीं रस्तो भुलिजी झंग में मुंझी पियासीं ऐं वञी हिकिड़े ॻोठड़े में निकितासीं। उते असांखे पोयां हिकु सुकल मुहांडनि डिघनि वारनि ऐं वॾे कद वारा माण्हू ॾिसण में आया। संदन चहिरनि खे ॾिसी असांखे डपु वठी वियो। ऊंदाहे जे करे हूअ असांखे ॾिसी न थे सघिया। असीं मुंझी बीही रहियासीं त छा करियूं ऐं केॾांहुं वञूं। ओचितो असांजी निगाह हिकिड़े डिघे माण्हू ते पई। उन माण्हू असांखे सॾु कयो, पुछो त केरु आहियो, केॾांहुं पिया वञो। मूं चीनी ॿोली में जवाबु ॾिनसि त असीं गस भुलिजी पिया आहियूं। असां सम्झो त हीउ चीनी माण्हू आहे, तंहिं करे खांइसि पुछोसीं त तव्हां किथां पिया अचो। असीं चीनी आहियूं, पोरे लाइ निकिता आहियूं। पर हुन चयो, छा पिया चओ, तव्हांखे त चीनी ॿोली अचे ई कान थी, पोइ तव्हीं चीनी कीअं थिया। मूं वराणियसि, असीं वियतनामी चीनी आहियूं,
त ते उन माण्हू रड़ करे चयो, हाणे राति पइजी वई आहे, माठ करे मुंहिंजे पुठियां हलिया अचो। जेकॾहिं हितां जे माण्हुनि तव्हांखे ॾिसी वरितो त पोइ तव्हांजो ख़ैरु कोन्हे। असांखे हुन माण्हू जे ॻाल्हाइण जो नमूनो असुलु कोन वणियो, पर मिठी बि माठ मुठी बि माठ, छो त ॿी का वाह कान हुई। हुन जे पुठियां लॻी मैल अध खां पोइ हिकिड़े वॾे घर वटि अची पहुतासीं। हू असांखे घर में विहारे पाण ॿाहिरि हली वियो। थोरी देरि खां पोइ हिकिड़ी माई थाली में कुझु मानी खणी आई। असांखे शक पियो त मतां मानी में ज़हर पियल हुजे, पर जीअं त असांखे ॾाढी बुख हुई, सो अखियूं पूरे खाइण खे लॻी वियासीं। जॾहिं असां मानी खाई बसि कई त उहो साॻियो माण्हू मोटी असां वटि आयो। ईंदे ई रड़ करे चयाईं, हाणे उथो, मूंसां गॾिजी हलो। असीं उन माण्हू जे पुठियां सोढ़ियनि घटियुनि मां पिए वियासीं ऐं हलंदे हलंदे हिकिड़े बांस जे ठहियल घर में घिड़ी वियासीं, जिते 2-3 डिघा पलंग पिया हुआ ऐं हिकिड़ो कड़े तेल जो ॾीओ पए भरियो। असांखे उते सुम्हण लाइ चई पाण ॿाहिरि हलियो वियो। संसि वञण खां पोइ असां घर जूं कुंडूं पासा ॾिसण लॻासीं त जेको ओचितो हमिलो थिए त किथां भॼी जान बचायूं। मूं ताई खे चयो त पाण मां हिकिड़ो निंड करे ॿियो जाॻे, पहिरीं तूं निंड कर त आउं जाॻां थो। थोरी देरि खां पोइ हिकिड़ो चीनी माण्हू 5-6 सालनि जे ॿार सां उन घर में घिड़ी आयो। संसि हथ में आफ़ीम जी थाली हुई। हू अचणु शर्त घर जी कुंड में अची वेठो ऐं आफ़ीम खाइण लॻो। घड़ी साहित खां पोइ पंहिंजे पुट खे हिकु वियतनामी लोकगीत ॿुधाइण लॻो। मोर नचे पियो, कुकड़ विढ़े पियो। मूं ताए जे कन में चयो त हीउ माण्हू फ़्रेंचनि जो जासूस थो ॾिसिजे। पर असीं सॼो ॾींहुं पंध करण करे एतिरो त थकिजी पिया हुआसीं जो उन डप हूंदे बि असांखे निंड खणी वई। सुबुह जो उथणु शर्त अखियूं महटे हिक ॿिए खे ॾिसण लॻासीं त जहिड़ा आहियूं या मरी विया आहियूं। पोइ ख़ुशी मां रड़ करे हिक ॿिए खे भाकुर विझंदे चयोसीं त अड़े असीं त जहिड़ा आहियूं। सुबुह जो उहो माण्हू जेको असांखे हिते छॾे वियो हो सो मोटी आयो ऐं पाण सां गॾु हलण लाइ चयाईं। असीं वरी बि साणुसि गॾिजी पहिरें घर में वियासीं। उते तमामु सुठी मानी खाधीसीं। हींअर मानी खाईंदे असांखे ज़हर वग़ैरह जो को बि डपु कोन थियो, छो त घर धणियुनि असां सां गॾु मानी खाधी। मानी खाइण खां पोइ असां सन थोरा मञा ई खाइण मोकिलाइण महिल मूं खेनि चयो, तव्हां असां ते वॾो वड़ कयो आहे। असांजी मर्ज़ी आहे त तव्हांखे तव्हांजे ख़र्च लाइ 2-3 ॾोकड़ ॾियूं। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी माई कुझु चवणु चाहियो थे, पर संसि मुड़ुस खेसि छड़ब ॾेई चयो त मुसाफ़िरनि खां मानी जा पैसा वठिबा आहिनि छा? अव्हांखे इहा ॻाल्हि करणु सुहे थी। असीं पोइ साणुसि गॾिजी रेलवे स्टेशन वियासीं, जेका अञा ठही पिए। उते हुन ड्राइवर खे चयो त हीअ मुंहिंजा ॻोठाई आहिनि, हुनखे पाण सां वठियो वञ ऐं संदन घणो ख़्यालु रखिजे। असांखे इंजण वारी गाॾी में विहारे वेंदे महिल ड्राइवर खे चयाईं त हिननि खे एक्सर शहर ताईं वठी वञिजांइ। पोइ असां सां भाकुर पाए मोकिलाइण वक़्तु चयाईं त संभाले वञिजो। तव्हांखे जेकॾहिं उते को बि धंधो न मिले त मोटी मूं वटि अचिजो, आउं तव्हांखे कंहिं न कंहिं कम सां लॻाए छॾींदुसि। 1930 में इनक़लाबी लीग वारी तहरीक खे हिकु वॾो नुक़सानु पहुतो। असांजी तहरीक जो बहादुर कारकन तरान फो मरी वियो। तरान फो खे फ्रांस ख़िलाफ़ु क़ौमी जदोजहद में हिसे वठण करे गिरफ़्तार कयो वियो हो ऐं जेल में मथसि तमामु घणा ज़ुल्म कया विया। हुनखे चीचलाए मारियाऊं, कुटियाऊं ऐं अज़ाब ॾिनाऊं त जीअं खेनि तहरीक जा राज़ ॿुधाए। पर शाबस आहे उन बहादुर साथी खे जो लिंग वाढुड़िजी वियसि, पर बाफ़ ॿाहिरि न कढियाईं। संसि उन बहादुरी ऐं दलेरी करे फ्रांस हुकूमत मथसि वधीक ज़ुल्म ऐं अज़ाब करणु लॻी। आख़िर उहे अज़ाब सही मरंदे मरी वियो, पर दुश्मन अॻियां आण न मञाई। मूंखे बि हांगकांग में गिरफ़्तार कयो वियो। फ्रेंच अख़बारनि उहे ख़बरूं फैलायूं त होचीमन हांगकांग जी जेल में मरी वियो। इहे ॻाल्हियूं इन करे हलायूं वियूं जो आउं सलह में बीमार हुअसि। कुझु ॾींहंनि खां पोइ ॿियनि मुल्कनि जे अख़बारनि बि साॻियूं ख़बरूं शाया कयूं। रूसी अख़बारनि में बि मुंहिंजी ऐं असांजे साथियुनि तरान जे मरण जी ख़बर छपी। असां ते केतिरा मज़मून ऐं मक़ाला लिखिया विया। असांजे मरण ते निहायत गहरे रंज ऐं ॾुख जो इज़हार कयो वियो। सोवियत रूस में रहंदड़ वियतनामी शागिर्दनि तरफ़ां असांजे मरण जे ॾुख में स्टालिन मशरिक़ी यूनिवर्सिटी में मातमी जुलूस कढियो वियो, जंहिंमें केतिरनि ई मुल्कनि जे नुमाइंदनि असांखे साराहियो। असां जेका वतन जी आज़ादी लाइ जदोजहद कई हुई, तंहिं ते रोशनी विधी वई। उन सां गॾु हुननि वियतनामी शागिर्दनि खे अपील कई त हू असां वांगुरु पंहिंजे वतन जी आज़ादी लाइ हर का क़ुर्बानी कनि।
उन विच में आउं मास्को पहुची वियुसि। उते मुंहिंजे पहुचण जी ख़बर कंहिंखे बि कान पई। मुंहिंजे बचण जी ख़बर रुॻो मास्को जे क़ौमी हक़नि ऐं आज़ादी जी जदोजहद जे मसइलनि जे तहक़ीक़ी इदारे खे हुई। थोरनि ॾींहंनि खां पोइ उहा ख़बर उते रहंदड़ वियतनामियुनि खे बि पइजी वई। हू उहा ॻाल्हि ॿुधी हैरान थी विया त आउं मरी वरी कीअं जीअरो थियुसि। ख़ैर, मूं दुनिया जे कम्यूनिस्ट पार्टियुनि जी बैनुल अक़वामी जमायत जी मर्कज़ी आफ़ीस जे 3 माड़ ते वियतनामी शागिर्दनि अॻियां तक़रीर कई। अॼुकल्ह उहा इमारत सुप्रीम सोवियत जी सदारती मजलिस जो महिमान खानो आहे। उन्हनि शागिर्दनि वियतनाम जे इनक़लाबी हलचल जे बारे में नयूं ऐं पुराणियूं ख़बरूं ॿुधायूं ऐं जेके पंफलेट ऐं किताबड़ा हूअ पंहिंजनि हथनि सां लिखी वियतनाम मोकिलींदा हुआ से पिणु ॾेखारियाऊं। ही शागिर्द मूंखे पंहिंजो वॾो करे लेखींदा हुआ। हू इनक़लाब ऐं आज़ादी लाइ हर क़दम खणण खां अॻु मूंखां पुछंदा हुआ। ऐं जेका बि सलाह ॾींदो हुउसि त ते अमल कंदा हुआ। हाणे मूं लेनिन स्कूल में दाख़िला वरिती। उहो स्कूल ॿाहिरिनि मुल्कनि जे कम्यूनिस्ट कारकुननि खे इनक़लाबी तइलीम ॾियण लाइ खोलियो वियो हो। उन स्कूल में 2 शोबा हुआ। हिकिड़े शोबे में 3 सालनि में इनक़लाबी कोर्स ख़तमु करायो वेंदो हो ऐं ॿिए में 6 महीननि में। मूं 6 महीननि जे कोर्स वारे शोबे में दाख़िला वरिती। मूं स्कूल में पंहिंजो नालो लेनूफ नाले सां लिखारायो, पर वियतनामी शागिर्द मूंखे मंझि जे नाले सां सॾींदा हुआ। वियतनामी शागिर्दनि ॼण मुंहिंजा माइट थी विया हुआ। ऐं हाणे रोज़ु शाम जो वठणु वेंदो हुउसि ऐं खेनि इनक़लाबी जदोजहद जा नवां तरीक़ा ॿुधाईंदो हुउसि। हीअ चूंड वर्क असीं पेश करे रहिया हुआसीं जग मशहूरु किताब हो ची मन जी कहाणी मां। हीअ किताब नामेरे लेखक ऐं ॾाही रसूल बख्श पली जे तर्जुमो कयो आहे। इन ते ई प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि।